अस्सलाम वालेकुम या अली मदद। असां खोड़ी के घुमरी जे सेट ते मौजूद आहियूं। 52 सेंटीग्रेड गर्मी आहे, उनजे करे ट्यूबवेल में वेंजूं था। असांजो डायरेक्टर साहब भाऊ बिशारत जी। भाऊ कुछ ॿ लफ़्ज़। अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों कीअं आहियो? उमेद आहे त ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। मालिक साईं तव्हांखे हिन बुरी बीमारीअ खां बि पनाह में रखंदो। खोड़ीअ के घुमरीअ जी रिकॉर्डिंग हले पई। गर्मी हुई तमामु घणी खैरपुर में। थाणे जे सेट ते हुयासीं, कुझु सीन छॾाया अथसीं। उन खां पोइ अलाह साईं असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत ट्यूबवेल ॾियारियो आहे, जंहिंमें सभिनी आर्टिस्टनि खे वठी हिते कलाक सवा जेको आहे सॼे ॾींहं जी गर्मी मारे वरी बीहंदासीं कम में। दुआ कजो अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो, आबाद हुजो सदाईं। भट्टीअ सां ॻाल्हायो जी भट्टी बाबा ये जो ट्यूबवेल आज के असीं सब दोस्त समझ रहा हूँ ये समझो था कोरोना वबा के घुमरी ॾेई छॾी आहे। खोड़ीअ जी घुमरी जे रिकॉर्डिंग ते हींअर मौजूदु आहियूं। अहिड़ियूं नेमतूं अहिड़ियूं ख़ुशियूं छॾ दोस्तनि खे नसीब थियनि। वाह 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 जी। तव्हां को मुफ़्त जो को ट्यूबवेल ताड़ियो न भला। ही आहे बेगो, ही हेठा जेको पाण। हा मौलवी अच मथे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कर। असां खोड़ीअ जी घुमरी ड्रामे जे सेट में हिते मौजूदु आहियूं। हाणे जो सेट मुकमल कयोसीं। गर्मी तमामु वधियल आहे, 52 सेंटीग्रेड गर्मी आहे। इन करे हिन ट्यूबवेल में उन गर्मीअ खे मारण जे लाइ घिरिया आहियूं। तव्हां सदाईं सलामत हूंदो, आमीन जी। असांजे सीरियल जो कैमरामैन उस्ताद लुत्फ़ साहब सर अचो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। अचे सही तव्हां खाओ। हा अस्सलाम वालेकुम या अली मदद। असां हींअर खोड़ी के घुमरी जी रिकॉर्डिंग ते मौजूदु आहियूं ऐं हींअर खैरपुर में रहियूं। तव्हांखे ख़बर आहे त हींअर खजूं 4 थी आयूं आहिनि ऐं हुनजी छा उते गर्मी हूंदी। तो 52 सेंटीग्रेड जे वास्ते गर्मी आहे। रिकॉर्डिंग करे हींअर असां ट्यूबवेल ते वञण लाइ पाण खे थोरो फ्रेश रखण लाइ। जी मीर खान बंगलानी साहब पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। इंस्पेक्टर साहब खोड़ी के घुमरी जो। जी साईं। खोड़ी जी घुमरी जी रिकॉर्डिंग ते आहियूं ऐं हिते बि ईअं लॻे पियो त खोड़ी जी घुमरी आहे। 52 सेंटीग्रेड गर्मी में भॼी थी सभु हिते ट्यूबवेल ते बीठा आहिनि। सभु आहिनि ट्यूबवेल खे जेको आहे बर्दाश्त करे पियो। थैंक यू सर। जी ये असांजे खोड़ी के घुमरी जा सिपाही तव्हां ॾिसी रहिया आहियो। खोड़ी के घुमरी जो मेन किरदार अदी अदी शादी शादी है मज़ो ज़हीर पीरज़ादो। जी ज़हीर। सॼी संगत जा सिंगारनि जा ॿाहिरि मुल्क जे दोस्त रहनि था, सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। गर्मी खैरपुर जी ईअं अथव ॼण दोस्त बि वेठा आहिनि। असां सां गॾु डायरेक्टर साहब बि आहे, असांजा सीनियर आर्टिस्ट एस भट्टी साहब, बेगो ऐं सॼी पूरी एवरी पार्टी। वॾा बाबा थोरो अदी है पाणी शादी आहे। मुंहिंजी शादी थी थिए न पाणीअ में। वॾी महिरबानी। इंजॉय पिया था कयूं। इंशाअल्लाह ताला हिकु न ॿिए ॾींहुं तव्हां लाइव ईंदासीं ऐं थोरा तव्हांखे क्लिप मोकिलींदासीं। ऐं खजू जे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुनखे लाइक कयो, कमेंट्स कयो, जीअं असांखे ख़बर पए त तव्हां असांखे चाहियो था। वॾी महिरबानी। जी संगत हाणे भाऊ बिशारत खां पाणी जे हवाले सां को लतीफ़ो ॿुधंदासीं जंहिं सॼी संगत इंजॉय कंदी। जी भाऊ बिशारत। बटे लंडन में हुजे हिकिड़ो तेज़ सर्विस होटल। ॿ पाकिस्तानी विया हुते, ॾिठो त लिखियो पिया तेज़ सर्विस होटल। अंदरि वञी वेठा त ॾिठो त लेडीज़ इन वेटर। तेज़ सर्विस लेडीज़ वेटर 2 चांहियुनि जो ऑर्डर ॾिनो। हाणे त बर्तानिया खीर खंड पत्ती कोसो पाणी टेबल ते रखी हली वई। वरी असां पाकिस्तानी त दूध पत्ती चांहि पीअंदा शौक़ीन आहियूं। चांहि जो ठाहियो त खीर खुटी पियो, छोकिरीअ खे सॾु कयो। भॻी आई पुछी वाट वरी छा थी, अधु कोप खीर थो ॾिए। मिल्क पैक खणी ॾे त उहो सम्झी वई त खीर खुट में देरि ई न कई, कोप खणी 2-3 गुआ कढी टेबल ते रखी हली वई। दोस्तनि हिक ॿिए खे ॾिठो, हीअ हीअ तेज़ सर्विस आहे। शुकुर थियो जो खीर खुटो जे पाणी खुटे त कर कई वधीक। जी इंजॉय कयो। वेंजो वेंजो वेंजो।